नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में खबर ॾींदा हलूं त सोभودेरो लॻ ॻोठ ताज मोहम्मद भाॻत जे रवासी अमीर अली भाॻत ऐं रफीक भाॻत मीडिया वारनि अॻियां एहतजाज कंदे हिननि दाईंदे चयो त ॻोठ जो बासर वॾेरो नूर मोहम्मद भाॻत जे बुश ते इरशाद भाॻत ऐं मोहम्मद बख्श भाॻत हमलो करे धक हयान। मां भॼी पंहिंजी जान बचाए बासर वॾेरो नूर मोहम्मद भाॻत अॻे बि असांजो ज़बरदस्ती अन ऐं बो खणी वियो आहे। हू असां ते मुसलसल हमला कराए असांखे ॻोठ मां लॾाइण चाहे थो, असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण चाहे थो। बासर वॾेरे असां जे ॻोठाण जो जिण जंजाल करे छॾियो आहे। हिन जा ज़ुल्म ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। सोभودेरो पुलिस बासर खिलाफ़ को बि कदम खणी नथी। बासर वॾेरे जे वंगार बणियल आहे। असां वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो करियूं था त इन वॾेरे खिलाफ कदम खणी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।